ठारू शाह का खबर शामिल कयूं पिया। नसीर अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक ठारू शाह भरसां पौरत हारीअ जे घर ते पुलिस जे वॾनि अटालनि जी चढ़ाई, 3 सगा ॿाहिरि खंबे वई, वारसनि जो एहतजाज, पुलिस खिलाफ नारेबाज़ी। ठारू शाह भरसां ॻोठ सराई शफी मोहम्मद सियाल में पौरत हारी अलीबख्श सियाल जे घर ते ठारू शाह जी पुलिस जी अॻुवानी में मुख़्तलिफ़ थाननि जे पुलिस घर ते चढ़ाई करे पौरत जे 3 पुटनि अशरफ सियाल, सावण, सफदर सियाल खे खंबे खणी वई। पौरत अलीबख्श सियाल, मुस्मात सारा, फैज़ मोहम्मद सियाल ऐं ॿियनि चयो त एसएचओ ठारू शाह अकबर खोखर ज़िला नौशरो फिरोज़ जे मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस साण करे बिला जवाज़ घर ते चढ़ाई करे भञन राह करे घर में पयल सामान, सोन ऐं ॿियो सामान खणी वई ऐं 3 पुटनि खे बि खंबे वई आहे। उन्हनि चयो त फौरी तौर बिला जवाज़ गिरफ़्तार कयल पुटनि खे आज़ाद करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। जॾहिं त ॿिए पासे राब्तो करण ते एसएचओ अकबर खोखर ॿुधायो त 3 भाइर ॾोहारी आहिनि। इलाइक़े में उन्हनि तर तपाए छॾियो आहे। उन्हनि खे गिरफ़्तार करे मथनि चोरियूं फुरियूं ऐं पुलिस मुक़ाबले जो केस दाख़िल कयो आहे।